सियारे जे सर्द रातिनि सिंध जे उताकुनि खे ॿीहर आबाद करे छॾियो। बाहि जे मच ते मचार कचहरियुनि में अमन मोहबत ऐं इंसानियत जे पैगाम खे आम कयो पियो वञे। अहिड़ी हिकु मच कचहरी मुंबल जे माड़ी लॻ ॻोठु म्याणी शरीफ़ में समाजी अॻवान साफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा महर जे उताक ते कोठाई वई, जंहिंमें सिंध जे नालेवान सूफ़ी फनकारनि अली हसन सावंत, फिदा हुसैन महर, पुनल खोखर ऐं ॿियनि सूफ़ियाण कलाम ॻाए कचहरी खे 4 चंड लॻाए छॾिया। जॾहिं त मच कचहरी में ख़ासि महिमान दरगाह अली गोहर शाह जे गादी नशीन सैयद ज़मान शाह ऐं दरगाह म्याणी शरीफ़ जे फ़कीर अब्दुल हमीद समेत साफ़ी यूनुस भुट्टो, जवार महर, जावेद लाशारी ॿियनि ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते मच कचहरी में सैयद ज़मान शाह, फ़कीर अब्दुल हमीद, ग़ुलाम मुस्तफ़ा महर ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त अॼु के नफ़्सा नफ़्सी वारे माहौल में अहिड़ियूं मच कचहरियूं कराइण जी सख़्त ज़रूरत आहे। हुन चयो त असांखे घुर्जे त नफ़रतूं ख़तमु करे अमन ऐं मोहबत क़ाइमु कयूं, छो त मोहबत में ई इंसानियत समायल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।